सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तो सागे नमूने जो संसार आहे वो उन्हें मालिक उन्हें ईश्वर। लेकिन ऐसा बादी वांगुर जॾहिं कोई कम करना, कोई कारोबार कयूं, कोई बिजनेस कयूं, घर बनायूं, गाड़ी वठूं, कुछ भी कयूं, त पोइ असां जेको चौकीदार रखंदा, असां ड्राइवर रखंदा, असां नौकर रखंदा, अॼु ताईं जेको गाड़ी जी संभाल कंदो आहे ड्राइवर, घर या गोदाम जी संभाल कंदो आहे चौकीदार, या कारोबार खे कोई हलाईंदो आहे असांजो नौकर, या वरी असांजी औलाद हुजे। ये चार ॼणा जेके बि आहिनि, जेकॾहिं उहे उन कम खे पंहिंजो सम्झी करे कंदा ऐं उहे कंदा बि आहिनि, चारई अॼु ताईं कंहिं ड्राइवर इहो न थियो आहे गाॾी सेठ थी आहे, छो त गाॾी मुंहिंजी आहे, कंहिं हथ को लॻाए ॾेखारे गाॾी खे। कोई ड्राइवर चवंदो भई सदा गाॾी यार आहे सेठ मुंहिंजो कहिड़ो कमु आहे, सदा वञी भञेसि या कुझु इहो करे कुझु बि करेसि। हथ लॻाइण गाॾी खे न जान ते खेॾी वेंदो। नौकर बेईमानी न कंदो, कोई जॾहिं बेईमानी हुजे संसार में ॾिसंदासीं जेके कंपनियूं आहिनि सभिनी तक़रीबन जॉब्स हलंदा पिया आहिनि, कारोबार खां वधीक जॉब्स थी विया आहिनि। जेकॾहिं पोइ यार मां त पघारदार, मुंहिंजो छा वञे, सदा कंपनी हले न हले, कंपनी करे हलंदी आहे, चङो सम्झो वेंदो कंपनी खे रखंदी सही। माना हू पंहिंजे जॉब सां केतिरा वफ़ादार हूंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि मुंहिंजी कंपनी आहे, असांजी कंपनी आहे, असां रन कंदासीं हुन। जेकॾहिं कोई चौकीदार आहे, कोई चोरी करण जी कोशिशि करे, पोइ साम्हूं मारिजी वेंदो, लेकिन मरण खां अॻु ते तालो भञण न ॾींदो। कोई औलाद हुजे, पोइ पंहिंजे वॾनि जी विरासत खे संभाले करे रखंदो, जेकॾहिं संभाले करे रखंदो ऐं इहे सभु जेके आहिनि, जेकॾहिं उहे सभु कुझु बहितर कंदा, असां उनखे वधि वधि पघार बि वधाईंदा वेंदासीं, पावर बि वधाईंदा वेंदासीं, सभु कुझु ॾींदा। ईमानदारी सां जेके कमु कंदा, औलाद हुजे त जीअं उहा चङी हूंदी, बहितर हूंदी, उनखे संभालण जहिड़ी हूंदी, आस्ते आस्ते उनखे सभु कुझु ट्रांसफर करे ॾेई छॾींदो, भई सभु कुझु वरदो वञी पाण संभाली वञी, मां आज़ादु थिया। कोई नौकर चङो हूंदो आहे, आस्ते आस्ते पावर पघार सभु कुझु वधाईंदो वेंदो, अॻिते हली करे उनखे चवंदा यार तूं एतिरो ईमानदार, जेको वणे कर छॾो, बाक़ी ॿुधाए छॾिजांइ या ॿुधाइजांइ बि न, छॾो लिखी छॾिजांइ, एतिरो त विश्वास थी वियो। कोई ड्राइवर हूंदो आहे, चङो हलंदो, सालनि जा साल टकंदो आहे, गाॾी खे पाण खां वधीक संभाल कंदो आहे, हुन ते विश्वास हूंदो आहे जेको हूंदो बसि गाॾी आहे त सभु कुझु सही रहा। ये जेके ई आहिनि, ये सभु ओतिरी संभाल कर, पर जेकॾहिं इन्हनि मंझां कोई बि उबता कदम खणंदो त पोइ सभु कुझु बदिलजी वेंदो। असांजी औलाद हुजे, सही संभाल न करे, विञाऊ हुजे, अजायो उॾाऊ हुजे, हेॾो होॾे करे, पोइ मरण खां पोइ सदा विरासत हुजे हिसे में अचे, बाक़ी जीअरे ख़ुशी सां यार जेको चवंदासीं यार बचायूं, छा करूं, इहो कीअं करूं, छा करूं, ॾेई न सघंदासीं। जेकॾहिं नौकर बेईमान हूंदो, या त पघार खे या कढी छॾंदासीं, या पघार खे ॾींदासीं, या पावर खे ॾींदासीं। चौकीदार चङो न हूंदो, मोकिलींदासीं।
ये सब चीज़ूं जेके आहिनि जहिड़ो जहिड़ो उहे कमु कंदा तहिड़ो तहिड़ो असां कमु कंदा सही कमु कंदा या पावर पघार विरासत सभु कुझु ॾींदा वेंदासीं ऐं थोड़ा उबता कदम थींदा सभु निकिरणु शुरू थी विया साॻे नमूने ही जेको ई संसार आहे सभु उन ईश्वर असां सभु जेके बि आहियूं उनखे पंहिंजो पाण खे कुझु बि सम्झो असां पंहिंजो पाण खे उनजी औलाद सम्झो असां उनजा नौकर सम्झो असां उनजा चौकीदार सम्झो असां उनजा ड्राइवर सम्झो असां सभु उहे आहियूं पोइ हू असांखे पंहिंजे पंहिंजे हिसाब सां जेतिरी असांजी अहलियत हूंदी आहे या जहिड़ा कर्म हूंदा आहिनि जहिड़ा असांजा अमल हूंदा आहिनि जहिड़ो हलियल हूंदा ओतिरा ओतिरा पावर ऐं ओतिरी ओतिरी पघार सॼे हिसे में ॾेई छॾे पोइ जेकॾहिं असां पंहिंजे जीवन में उनजी सही नमूने संभाल कंदा आहियूं सही नमूने इस्तेमालु कंदा आहियूं जेका उहो पंहिंजी रहमत ॾींदो आहे असांजो इख़लाक असांजो किरदार असांजो कैरेक्टर असांजा संस्कार असांजो अमल असांजो ख़र्च असांजी नीयत असांजी नज़र असांजो सही ढंग सां हलणु जेकॾहिं असां उहो पंहिंजो पाण खे बहितर कंदा वेंदा आहियूं ऐं उनजो सदुपयोग कंदा आहियूं सही यूज़ कंदा आहियूं त पोइ आहिस्ते आहिस्ते उहो असांजी पघार बि वधाईंदो वेंदो आहे जहिड़ो जहिड़ो असां ईमानदारी सां कमु कंदासीं ओतिरा ओतिरा असांखे पावर बि ॾींदो वेंदो ओतिरो ओतिरो वधंदा वसंदा ख़ुशी ऐं ख़ुशहाली तरफ़ वधंदा वेंदासीं ऐं जेकॾहिं असां एतिरी बहितर औलाद थींदा आहियूं जो उनखे सभु कुझु चई छॾियो भई जेको ई तूं आहे असांखे ईमानदारी सां संभालींदासीं सही नमूने हलाईंदासीं ऐं हलाईंदा आहियूं त पोइ उहो औलाद वांगुरु असां पंहिंजी औलाद खे सभु कुझु ॾेई छॾींदा आहियूं त पोइ हू पंहिंजी पूरी विरासत ॾियण जे लाइ बि तयारु हूंदो आहे इन करे जेको ईमानदारी सां बहितरी सां कमु कंदो आहे पंहिंजी पंहिंजी फील्ड में जेतिरो जेतिरो चङो ऐं बहितर अंदाज़ सां महिनत सां सुठे नमूने कंदो वेंदो ओतिरो ओतिरो पंहिंजे कर्मनि जे लाइ चवंदा कर्म फल सां पर हक़ीक़त में पंहिंजो पघार ऐं पावर ओतिरा ॾींदो वेंदो ताजो अॻिते हली करे जॾहिं असां हुन सां जुड़ंदा आहियूं हिकिड़े औलाद वांगुरु अटैचमेंट थी वेंदी आहे उनखे बहितर नमूने हलाईंदा आहियूं हलंदा आहियूं उन सां नाम ध्यानु सिमरन सां संपर्क वग़ैरह कंदा आहियूं तो पंहिंजी विरासत यानी पंहिंजो पाण खे ॾेई छॾींदो आहे जेके असां संत महात्मा देव अवतार कुझु बि चवंदा आहियूं उनखे ओढ़ो बणाए छॾींदो आहे पाण वांगुरु बणाए छॾींदो